बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं है लैला निसार ऐं सभ खां पहिरियों अवां सभिनी व्यूअर्स के जिते जिते KTN न्यूज़ KTN या कशिश जेको आहे ॾिठी वञे थी, तव्हां सभिनी खे असांजे तरफ़ां KTN न्यूज़ जी 16वीं सालगिरह, KTN जी 21वीं सालगिरह ऐं गॾोगॾु कशिश जी जेको आहे 18वीं सालगिरह तमामु घणी मुबारक हुजे। अवां सभिनी जो यकीनन साथ रहियो असां सां, अवां सभु मुसलसिल असांखे उहा पॉज़िटिव क़िस्म जी वोट ॾींदा रहियो ऐं उन जे करे ई अॼु असां हीउ जेको सफ़रु तव्हां सां गॾिजी करे सेलिब्रेट कयूं था। पर कुछ ॻाल्हियूं इते करणु तमामु घणो ज़रूरी आहे, उन्हनि खे हाईलाइट करणु इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे त हिन सफ़र में कुझु अहम साथी जेके आहिनि असां खां विछड़ी विया ऐं उन्हनि अहम साथियुनि जो ज़िक्र जेको आहे बाक़ाइदा तौर ते थींदो, डिटेल में थींदो। हिन खां अॻु में समूरो ॾींहुं तव्हां सां असांजे सथ जा साथी सीनियर सहाफ़ी तव्हां सां गॾु मौजूदु हुया, जिन मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स ते ॻाल्हि कई। जॾहिं खां हीउ सफ़रु जेको आहे सिंधी मीडिया जो, ख़ासि करे जॾहिं खां ख़ानगी इलेक्ट्रॉनिक मीडिया वारो दौरु शुरू थियो, उन में सभ खां पहिरियों जेको आहे KTN आयो, KTN खां बाद में KTN न्यूज़ आयो ऐं एॾी पॉज़िटिव मोड जेको आहे हिन वक़्त ताईं मिलंदी रही जो अॼु असीं गॾु वेठा आहियूं, उन्हनि मौज़ुनि ते ॻाल्हि कयूं पिया। पर जीअं आउं पहिरियों इंट्रो में ॻाल्हि कई त असीं उन्हनि साथियुनि खे यादि कंदासीं, छो त पहिरियों जॾहिं हीउ सफ़रु शुरू थियो हुयो, यानी सिंधी मीडिया जो जॾहिं एग्ज़िस्टेंस न हुई, त उन खां अॻु में सहाफ़िन सिंधी मीडिया सां जेके लाॻापियल सहाफ़ी आहिनि उन्हनि जी शहादत असांखे न ॾिसण में आई हुई। पर जॾहिं खां हीअ शइ शुरू थी, उन खां पोइ असांखे ॾिसण में आयो त खोड़ सिंधी सहाफ़त सां लाॻापियल जेके सहाफ़ी आहिनि उहे असांखे शहीद थींदे जेको आहे नज़र आया। सो कहिड़ो बि इशू हुजे सिंध सां लाॻापियल, कालाबाग डैम हुजे, पाणी नाणे जे जेको मसइलो हुजे, उहो मुसलसिल सिंधी मीडिया ख़ासि करे KTN न्यूज़ अॻु भरी उन ते रही सभ खां पहिरियों पंहिंजे नाज़रीन खे अपडेटेड रखियो। ऐं जीअं त ॻाल्हि कयां पई कुझु साथी जेके असांजा विछड़ी विया, रिसेंटली तव्हांखे यादि हूंदो शहीद जान मोहम्मद महर, उनखे सरेआम क़तल कयो वियो ऐं उन खां अॻु में असांजा 5 साथी KTN जी सथ जा विछड़ी चुका आहिनि, जिन में अमीर बख्श ब्रोही शामिल आहे, शाहिद सुमरो, औरंगज़ेब तुनियो, अज़ीज़ मेमण ऐं मुनीर सांगी। त अॼु असीं हीअ जेकी सालगिरह एनिवर्सरी सेलिब्रेट कयूं पिया, हीअ उन्हनि शहीदनि जे नाम आहे। सो हलो त पंहिंजे महिमाननि जी तरफ़ हलूं था, उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां पहिरियों कराईंदा हलूं था, उन्हनि जा थॉट्स जेको आहे अॼोके ॾींहं जे बाबति ॼाणूं था ऐं ख़ासि करे उन्हनि साथियुनि, उन्हनि शहीदनि ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके विछड़ी त विया। हुननि जो कलम, हुननि जो आवाज़ु अॼु ॾींहं ताईं ज़िंदा आहे, सभिनी खे यादि आहे। पर ॻाल्हि इहा आहे त आख़िर छा हुननि जे खून सां इंसाफ़ कयो वियो या न। सो मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि AH ख़ानज़ादा साहब, जेके सेक्रेटरी जनरल आहिनि PFUJ जा। अस्सलाम वालेकुम सर, बहुत शुक्रिया, वॾी महिरबानी तव्हांजे वक़्त जी, तव्हां आया अॼोके एॾे इम्पॉर्टेंट ॾींहं ते तव्हां असांजो साथ जेको आहे सभिनी खे ज़ाहिर ॾिसण में अचे थो। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन तव्हांखे वेठे नज़र ईंदा शोएब ख़ान साहब, जेके मौजूदा कराची प्रेस क्लब जा सेक्रेटरी आहिनि। सर आपका भी बहुत शुक्रिया शोएब साहब कि आपने भी इतने इम्पॉर्टेंट दिन पे आप हमारे साथ आए और कुछ इम्पॉर्टेंट ज़ाहिर डिस्कशन होगी इस दिन को मद्देनज़र रखते हुए। ऐं टी तरफ़ नाज़रीन तव्हांखे वेठल नज़र ईंदा इम्तियाज़ फरहान साहब, जेके अॻूणा सदर आहिनि कराची प्रेस क्लब जा। इम्तियाज़ साहब, वेलकम टू द शो, टू द लाइव ट्रांसमिशन। ऐं वॾी महिरबानी त तव्हां बि तव्हांजो साथ जेको आहे यकीनन सभिनी खे नज़र अचे पियो। तव्हां ॿिन्ही जी इजाज़त खां शुरूआति जेको आहे ख़ानज़ादा साहब खां करे वठूं था। सर 16 साल ईअं चइजे त अख छिंभ में अलाए गुज़िरिजी विया, ख़बर ई कोन पई, पर हीउ सफ़रु जेको आहे इन में असांखे लाहा चढ़ा बि नज़र आया। पहिरियों त तव्हां थोरो जेकॾहिं सिग्निफिकेंस ते नज़र विझंदा, सिंधी मीडिया जी ॻाल्हि कजे, ख़ासि करे KTN न्यूज़ जी ॻाल्हि कजे, कहिड़ा इशूज़ हाईलाइट कंदी आहे, केतिरो अॻिते रही, केतिरो पंहिंजे नाज़रीन खे अपडेटेड रखियो, इन जी अहमियत ते जेकॾहिं तव्हां नज़र पंहिंजो विझो था। जी वॾी महिरबानी, बिस्मिल्लाह रहमान रहीम। KTN काबिश कशिश या इहो जेको ग्रुप है जंहिंजी शुरूआति इबरत ग्रुप ऑफ न्यूज़पेपर खां थी, इहो हिकिड़ो असांजो सिंधी सहाफ़त जो हिकिड़ो अहिड़ो सितारो आहे जंहिंजी रोशनी हमेशह खां वॾे में वॾी चिलकंदी रही आहे, आसमान ते रही आहे। ऐं तव्हां ॾिसो त KTN न्यूज़ 16वीं सालगिरह आहे, बिल्कुलु KTN जी 21वीं सालगिरह आहे ऐं कशिश जी 18वीं सालगिरह आहे। त हिन जो मतिलबु इहो आहे, इन अंग अखरनि मां ख़बर थी पवे त शुरू सफ़र थियो हो 21 साल पहिरीं, उन में इज़ाफ़ो थियो आहे। 21 साल पहिरीं जेको सफ़रु शुरू थियो हो, उन खां बाद वरी कुझु ॾींहं खां पोइ कशिश शुरू थियो, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ KTN न्यूज़ शुरू थियो। हाणे इन्हनि छा कयो आहे, सिंधी माण्हुनि जी आवाज़ हिननि सॼी दुनिया ताईं पहुचाई आहे। सिंधी लिखण वारा, पढ़ण वारा, ॿुधण वारा
हिकिड़े हिकिड़े माण्हू जी आवाज़ बणिजी विया आहिनि। नाणे जो मसइलो हुजे, क़ौमी सलामती जो मसइलो हुजे, सिंध में कालाबाग डैम जो मसइलो हुजे, पाणी जी खोट जो मसइलो हुजे, समाजी मसइलो हुजे, सियासी मसइलो हुजे, माण्हुनि जे हक़नि जी तहफ़ुज़ लाइ जेकी आवाज़ थी आहे, ॿियनि सिंधी अख़बारनि ऐं ॿियनि सिंधी चैनलनि बि इन ते ॻाल्हायो आहे। उनजो बि असां उन्हनि, ईअं न आहे त सिर्फ़ु असां हिकिड़े तरफ़ हलंदासीं ऐं हिकिड़े पासे ॻाल्हाईंदासीं। हुननि बि पंहिंजे नाले मातुर जंहिंजी जेतिरी साह हुई, जंहिंजी जेतिरी सिट हुई, उन्हनि पंहिंजो कमु कयो आहे। पर वधीक कमु, ॼाणायल कमु, सम्झ में आयल कमु, ॾिठल कमु उहो KTN ग्रुप कयो आहे, काविश कयो आहे, कशिश कयो आहे। हाणे सवाल लाहे चाढ़े जा, लाहा चाढ़ा न ईंदा त माण्हू तरक़ी कीअं कंदो? इहा जेकी KTN जी लाह चाढ़ आहे, उन में लाह चाढ़ जो वॾे में वॾो सबूत इहो आहे त 6 माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं दान करे छॾियूं आहिनि KTN सां। KTN जे एवज़नि, 6 एवज़नि पंहिंजी जान ॾेई छॾी, पंहिंजी हयाती ॾेई छॾी। छाजे करे? जेको KTN में सिंधी माण्हुनि जी आवाज़ न हुजनि हा, सिंध जे हक़नि लाइ जो मुक़दमो न विढ़ी रहिया न, त हुनजो मतिलबु आहे त अमीर बख़्श बिरोही खे छो मारियो हुयो? उन को सबबु हूंदो न। वाहिद सबबु इहो हुयो त उहो KTN जो एवज़ी हुयो। सांगी साहब, मुनीर सांगी खे छो मारियो हुयो? ऐं जेकी शहीद आहिनि, शाहिद सूमरो आहे, अज़ीज़ मेमण आहे, औरंगज़ेब तुनियो आहे, ऐं हाणे बिल्कुलु रिसेंटली जान मोहम्मद मेहर, हिन सभिनी खे वॾे वाका भवतारनि, वॾेरनि, अमीरनि ऐं जेके क्रिमिनल्स हुया, ऐं क्रिमिनल्स जा जेकी साथारी हुया, जेकी रसागीर हुया, जेकी पथारीदार हुया, उन्हनि जी मर्ज़ीअ सां, पुलिस जी मिली भगत सां इन्हनि सभिनी खे क़तलु कयो वियो। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े बि शहीद जा कातिल अॼु ताईं सोग न थिया आहिनि। हाकिम पीपल्स पार्टी खां असां इहो सवाल था पुछूं त तू इधर उधर की न बात कर, ये बता के काफ़िला क्यों लुटा, मुझे रहज़नों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है। जनाब, इहा ॻाल्हि हाकिम वक़्तु असांखे ॿुधाए त हे जेकी शहीदनि जो हिकिड़ो काफ़िलो आहे, इहो काफ़िलो शहीदनि जो छो आहे? को आहे जवाबु ॾियण वारो? ऐं हे सिर्फ़ु कातिल सोगा न थिया आहिनि, कंहिं हिकिड़े शहीद सां, हिकिड़े शहीद जे घर वारनि सां, उन जे पोइलगनि सां, उन जे जेकी सोगवार ख़ानदाननि सां, कंहिं बि KTN जेको नाले मातुर जेको कुझु कयो, उहो त उन्हनि जो फ़र्ज़ु हुयो। सहाफ़ी बिरादरी जेको माना सोग मल्हायो, उहो उन्हनि जो हक़ हुयो। पर हाकिम छा कयो आहे? हाकिम वक़्तु सिर्फ़ु ज़बानी जमा ख़र्च कयो आहे। हाकिम वक़्तु सिर्फ़ु ॻाल्हायो आहे, आमदन, नशिस्तन, गुफ्तन एंड बरखास्तन। बिल्कुलु ठीकु, एंड नथिंग मोर देन दिस। बिल्कुलु सही पिया चओ। तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते ई वधाईंदी हलंदसि ऐं पोइ वरी तव्हांजी तरफ़ वापसि अचां थी। शुएब साहब, आपकी तरफ आना चाहूँगी। सर ने बड़े वैलिड पॉइंट्स रेस किए हैं और ख़ास करके आज के दिन जो है हम ट्रिब्यूट पेश कर रहे हैं उन तमाम शहदा को। 6 एक बड़ा नंबर है हमारे सहाफ़ियों का जिनको शहीद किया गया, लेकिन इस वक्त जो बड़ी अलार्मिंग बात ये हम सबके लिए, पूरी सहाफ़ी बरादरी हो या जो है हम सिविल सोसाइटी की चले बात कर लेते हैं, कि इस वक्त तक इन 6 के 6 सहाफ़ियों का एक कातिल भी जो है वो मंजर आम तक नहीं आया। क्यों? देखिए, सबसे पहले तो मैं आपको KTN न्यूज़ के 16 साल मुकम्मल होने पर और KTN के 21 साल और कशिश के 18 साल मुकम्मल होने पर मैं कराची प्रेस क्लब की तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ आपकी इंतज़ामिया को। इसके साथ साथ एक और चीज़ जो बहुत खुश आइंद है, जो आप लोगों ने इस मौके पे जो खुशी का ये मौका आप सेलिब्रेट कर रहे हैं, उसमें आपने अपने इन शहीदों को याद रखा जिन्होंने इस सफ़र में, इस KTN की आप कह लें कि तरक्की के सफ़र में अपनी जानों का नजराना पेश किया। लेकिन अमीर बख्श बिरोही साहब, मुनीर सांगी, औरंगज़ेब तोनी, शाहिद सूमरो, अज़ीज़ मेमन और जान मोहम्मद मेहर साहब, ये बहुत अच्छी बात है। और मेरे ख्याल में इससे भी अंदाज़ा होता है कि KTN ग्रुप का कि वो अपनी कामयाबी और अपनी तरक्की के साथ साथ जो है अपने उन शहीदों को भी याद रखता है और याद रखा है। और इसका सबूत आज का ये दिन है कि आपने अपनी इस सालगिरह को और अपनी इस सेलिब्रेशन को उन शहीदों के नाम के साथ जो है ना मंसूब किया है और उनको आप याद कर रहे हैं। तो मेरे ख्याल में ये दूसरों के लिए भी मेरे ख्याल में एक मशल राह होनी चाहिए कि अपने उन लोगों को याद रखें जो कुर्बानियाँ देते हैं, जिनके खून और पसीने से जो है ये इदारे जो है तरक्की करते हैं।
उसके साथ जो आपने सवाल किया कि जो ये शहीद हैं उनके कातिल अभी तक गिरफ़्तार नहीं हुए, यकीनन ये एक बहुत बड़ा सवालिया निशान है हमारी हुकूमत के लिए कि यहाँ पे शहीद कर देना या कत्ल कर देना बहुत आसान है, लेकिन उसके बाद कातिलों को गिरफ़्तार करना जो है ये बहुत ही मुश्किल अमल है। और मेरे ख़्याल में हम खुद इस बात के शाहिद हैं, बल्कि मुझसे पहले खानदादा साहब हमारे रहनुमा हैं, उन्होंने जो बात की पूरी, और मेरे ख्याल में इससे पहले जब ये वक्तन फ़वक्तन सिर्फ KTN नहीं बाकी और भी जो हमारे जो साथी जो इस राह में साफ़ी शहीद हुए हैं उनके साथ भी इसी तरह का मामला रहा कि उनके कातिल अभी तक जो हैं वो गिरफ़्तार नहीं होते और हुकूमत और रियासत और इदारे जो हैं उनको अभी तक ढूंढ रहे हैं। जान मोहम्मद महर साहब का बिल्कुल ही आप कह लें कि करंट वाक़या है जिस पे हमने बात की। सूरताल ये है कि उनके जो कातिल हैं वो अपनी वीडियो पैगाम भी जो है वो भेज रहे हैं, सोशल मीडिया पे वो वायरल हैं, सब चीज़ें मौजूद हैं। वज़ीर आला सिंध से हमारी खुद बात हुई, वज़ीर दाखिला से बात हुई, IG सिंध से बात हुई और तमाम इदारों से हम राब्ते में हैं। लेकिन यही एक सवाल बार बार उठ रहा है कि एक फ़र्द और वो लोग जो पता है कि कहाँ मौजूद हैं लेकिन उनको गिरफ़्तार अभी तक नहीं किया जा रहा, तो ये भी मेरे ख्याल में एक बहुत बड़ा एक सवालिया निशान है। और शायद हमारा जो निज़ाम है जो उसमें शायद कुछ हम कहते हैं कि कुछ आप कह लें कि झोल हैं या कुछ ऐसी कमज़ोरियाँ हैं जिसकी बुनियाद पे जो फौरी इंसाफ मिलने का जो अमल है वो मुतासिर होता है। अभी की जो बात हो रही थी, अभी हम कुछ देर पहले भी डिस्कस कर रहे थे कि अगर कोई कातिल है, देखने में आता है कि वो पेशावर कातिल होते हैं जो पहले भी कई मुकदमात में मुलव्विस होते हैं, उसके बाद वो एक नया जुर्म करते हैं, उसके बाद लेकिन जब इन्वेस्टिगेशन शुरू होती है तो बिल्कुल नए सिरे से शुरू होती है और पता ही चलता है कि अभी शवाहिद जो हैं वो इकट्ठे किए जा रहे हैं, अभी घेरा जो है वो तंग किया जा रहा है और अब जो है हम कातिलों के बहुत करीब पहुंच चुके हैं। लेकिन वो करीब पहुंचने के बाद जो गिरफ्तारी का जो अमल है उसमें जो है कभी हफ्तों और फिर कभी महीनों और साल लग जाते हैं। इसमें जान मोहम्मद के केस में बहुत ज़्यादा जान मोहम्मद के मामले में भी हमने बिल्कुल दो टोक यही बात कराची प्रेस क्लब बल्कि तमाम जो हमारी साफ़ी तंजीमें और मतलब आप कह रहे हैं सिविल सोसाइटी सब ने ये बात रखी कि कम से कम जान मोहम्मद महर के केस को हम कोई इस तरह का कोई मिसाल माजी की तरह नहीं बनने देंगे, बल्कि हम इसमें हर मुमकिन कोशिश करेंगे कि जितनी जल्दी हो सके जो है उसके कातिलों को गिरफ़्तार करके जो है करारवा की सज़ा दी जाए। सही, बिल्कुल आपने सही फरमाया कि आपने एक बड़ी अहम बात की, तमाम अहम गाल कई इम्तियाज़ साहब तव्हांजी तरफ़ हाणे ज़रूरु रसाईंदासीं त निज़ाम में कमी ऐं फौरी इंसाफ़ जेको आहे अलाए छो न मिले पियो ऐं पोइ उन जे नतीजे में इदारनि ते जेके क़ानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि उन्हनि ते वॾे पैमाने ताईं सवाल उथी बीहे थो। तव्हां पहिरियों अॼु जे मौक़े ते जेको आहे कुझु चवणु चाहियो ऐं पोइ अॼु जो ॾींहुं असां उन्हनि शहीदनि जे नाम कयो आहे उन ते थोरी जेको आहे तव्हां रोशनी विझो प्लीज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद सदा मौजूद। सब खां पहिरीं ते KTN न्यूज़ कशिश जे डिसेंडरनि खे KTN जी इंतिज़ामिया खे मुबारकूं ऐं रुगो ही KTN न्यूज़ जा शहीद न आहिनि, सिंध जा शहीद आहिनि। इन्हनि खे ख़राज तहसीन, ख़राज अक़ीदत, सैल्यूट ते ज़ाहिर ते सिंध जे मामलनि ते इन्हनि सां इहा सभु कुझु थियो आहे। छो जो ऐं इहा ॻाल्हि वॾी आहे, जीअं ख़ानज़ादा साहब चयो ते हिन में माना 16 साल में हुकूमत अटकल पीपल्स पार्टी जी रही आहे, हिन करे हुन सां सवाल थो थिए त उहा छा कयो। ऐं वॾे वॾे बोतारनि जा बि नाला आहिनि। अमीर बख्श बिरोही जे ख़ासि तरह सां अमीर बख्श बिरोही जो जॾहिं हुयो ते तॾहिं बि असां कराची प्रेस क्लब में जॾहिं कंपेन अली मुनीर सांगी वारो वाक़ियो थियो त बाबू धाड़ियलनि जी मूवी ठाहींदे उहो शहीद थियो, फलाणो थियो। ॻाल्हि ई न आहे हीअं जीअं जान मोहम्मद मेर वारो शहादत बि थी, ॻाल्हि ई न आहे त वाक़ियो थी सघे थो, कंहिंसां बि थी सघे थो, पर ॻाल्हि हीअ आहे त हुन केस खे मटाइण ऐं हुनखे कॉन्ट्रोवर्शियल ठाहिण जेका ॻाल्हि हूंदी आहे न हुन सां गिणती हूंदी आहे त भाई हीअ छो आहे, छा जे करे आहे। ऐं माना हीअ शइ जेका आहे न अमीर बख्श बुरोही खां वठी इहे पंहिंजो जान मोहम्मद मेहर ताईं ईअं ई थियो आहे ते केस खे अरू भरू हुनखे कॉन्ट्रोवर्शियल करण जी कोशिशि कई ऐं मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां त भाई हीअ फलाणो हुनजो पंहिंजा रिश्तेदार आहिनि, पंहिंजा मिट माइट आहिनि, पंहिंजा माना दोस्त आहिनि, अहिड़े नमूने सां करण जी कोशिशि कई, पर हिकिड़े बि कातिल खे गिरफ़्तार न कयो। जेका बि गिरफ़्तार थिया आहिनि कंहिंखे बि सज़ा बि न मिली आहे। इहे अच्छा सर कुछ ऐड करणु चाहिनि? जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो जॾहिं जान मोहम्मद महर जो वाक़ियो थियो, जान मोहम्मद महर आया शहीद कोन थियो हो, धक्की हुयो, शदीद ज़ख़्मी हुयो, ठीकु आहे। असां हर फोरम ते डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सखर खे रिक्वेस्टूं कयूं, मिनतूं कयूं, रोयासीं, माना ॾाढियूं असां रड़ियूं कयूंसीं त बाबा हिन ज़ख़्मी खे हॉस्पिटल पहुचायो। हुननि चयो त साईं असां वटि बस न आहे, हेलीकॉप्टर न आहे,
जे डिप्टी कमिश्नर सखर चाहे हा त हिनखे बर वक़्तु अस्पताल न पहुचाए हा। जी हॉस्पिटल में उन्हनि खे सहूलियतूं मिली कोन सघियूं। हा न वो एसपी कंट्रोल से उन चो त पंहिंजा जा अर्जुन मिंटन ने बयान जारी करे छॾियो त ज़ाती तकरार जो ज़ाती आहे ही आहे बाबा ज़ाती बि आहे त माण्हू जी ज़िंदगी त बचायो। असां सम्झूं था त हिननि इहो बिल्कुलु साज़िश करे अच्छा इहे जेकी वाठा हूंदा आहिनि भोतारनि जा इहे उन्हनि जो कमु आहे अच्छा ऐं असां हुननि भोतारनि ऐं वाठनि खे बिल्कुलु चेतावनी था ॾियूं त उहे अॼु वाठा आहिनि सुभाणे कोन हूंदा, अॼु भोतार आहिनि सुभाणे कोन हूंदा। असां इख़बार वारा आहियूं, सही जेसीं ताईं असां जीअरा आहियूं तेसीं ताईं इख़बार वारा। न हाणे बि ॾिसो न छह शइ जहिड़ा आहिनि न जी माना हू उन्हनि जे जेका दुश्मन हुया मुखालिफ़ हुया केर बि हुया उन्हनि क़तल करे त ख़तमु करे छॾियो न पर जहिड़ो आहिनि माना अमीर बख्श गुलोई हुजे जादू मदनार हुजे मुनीर सांगी हुजे शाहिद सोमरो हुजे तुंदियो हुजे सभु मौजूदु आहिनि। असां ॻाल्हायूं पिया ऐं हा माना ईंदड़ फ्यूचर में बि ॻाल्हाईंदासीं ऐं पर हिन में ॻाल्हि इहा आहे त हीअ सभु आवाज़ जेका आहे न हू सिंध वारी सुजाग वारी सूरत हाल आहे। माना को धारियल कल्चर ख़िलाफ़ु असां ॻाल्हायूं तॾहिं भोतारनि खे मसइलो आहे ऐं भोतार रुगो पॉलिटिकल सोशल न आहिनि, हर कंहिं क़िस्म जा भोतार आहिनि सिंध जे हवाले सां। काला बाग डैम जी जो मामिलो हुजे, धारियनि जो मामिलो हुजे, कहिड़ो बि मामिलो हुजे, जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त उन्हनि खे परेशानी थींदी आहे त भाउ छो ही बाज़ औक़ात ते हीअ ॻाल्हि थींदी आहे त बाबा सिंध खे बदनाम था कयो। असां सिंध खे बदनाम असां कीअं था कयूं? माना अवां जी जेका ॿ नंबरी आहे, अवां जी जेका सौदागरी आहे हुन ते ॻाल्हाइण जेको आहे उहो सिंध मुखालिफ़ आहे त ठीकु आहे असां उहो कंदा रहंदासीं। त इहा ॻाल्हि आहे त बात सबके असांजे हुकुमराननि वटि शइ बि इहा एग्ज़िस्ट करे थी त जॾहिं असां उन्हनि खे साफ़ी आइनूं ॾेखारींदा आहियूं त फलाणी शइ वक़्त ते न पई थिए, ही माण्हू ही दाहूं कनि पिया त हू चवंदा आहिनि त तव्हां नेगेटिव शयुनि खे उजागर कयो था। त आख़िर इहा बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे न अॼु वारी जेका ही शहीदनि जे नाले सां उहा कयो आहे न ही वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु जीअं असांजो सेक्रेटरी साहिबु शुएब ख़ान साहिबु चयो त वॾी ॻाल्हि इहा आहे त बाबा अॼु ही माना 16, 21, 18 जेका बि हुजे त पर हू शहीदनि जे नाले सां आहे न त इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। हाणे जेको बि सेटअप आहे KTN जो, KTN न्यूज़ जो, कशिश जो, हुन जो जेको हिकु मुलाज़िम आहे न हू हुनखे हाणे हिन में वधीक हौसलो मिलंदो त यार मुंहिंजो इदारो मूंखे माना ईअं विसारण वारो न आहे। मां असां ॻाल्हाइण वारा आहियूं, असां सभु कुझु इहे ऐं बाक़ी KTN न्यूज़ जॾहिं आयो न हुन खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल में ARY ते टाइम हुयो ही KTN पोइ आयो KTN न्यूज़ में मामिलो शुरू थियो ऐं KTN न्यूज़ अचणु शर्त ई उन महिल मां हुयुसि इबरत ग्रुप में मां हूंदुसि त KTN न्यूज़ अचणु शर्त वट वटा शुरू दाराम धूम बिल्कुलु ज़बरदस्त शुरू कयो। हर मां उहो बि हुई बाक़ी हिकिड़ो फोकल वाइस मिली न, फोकल वाइस हर मामले ते माना को इलाक़ाई मामला हुजनि, को ट्राइबल मामला हुजनि, को नेशनल मामिलो हुजे। असांखे यादि आहे त बीबी शहीद रानी मुहतरमा बेनोज़ भुट्टो जी सरवाणी में जेको कालाबाग डैम वारो धरणो हुयो ऐं पंजाब ऐं सिंध वारी सरहद ते हुन में माना पीक हुयो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इस्लामाबाद में जॾहिं ही चैनल वारो मामिलो आयो त पाकिस्तान जो नंबर 1 जेको चैनल आहे हुन जे भेट में उते इस्लामाबाद में व्यूवरशिप KTN न्यूज़ जी वधीक हुई छो जो उते रहंदड़ जेका बि हुया सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, सराइकी पंजाबी सभु उन्हनि उहो सिंध फोकस हुयो, सिंध हर मामले फोकस हुयो। हिन करे रीज़न इहो आहे जो KTN एतिरा साल सफ़र कंटिन्यू सर अर्ज़ करियां त सिंधी TV जेको आहे उन जी इब्तिदा जेका आहे सा KTN न्यूज़ आहे ऐं पहिरियों भेरो सिंधी माण्हुनि खे इहो मौक़ो मिलियो त उहे पंहिंजे दिलि जी आवाज़ जेका हुननि जे मन में आहे, जेके मन अंदरि जी जेका आवाज़ आहे उहे आम माण्हुनि ताईं पहुचाइनि। अदीबनि खे, शाइरनि खे, सियासतदाननि खे इहो मौक़ो मिलियो ऐं इहो मौक़ो सिर्फ़ु सॼे सिंध ताईं महदूद कोन हुयो, न को सॼे पाकिस्तान ताईं महदूद हुयो। हिंद सिंध में सिंधी ॻाल्हाईंदड़ मौजूदु आहिनि सॼी दुनिया में, सॼी दुनिया में। सॼी दुनिया जा माण्हू जॾहिं उन्हनि खे पंहिंजी ॿोली कनेक्ट करे पई न, ठीकु आहे, मिठी ॿोली ऐं मिठी लोली जो जेको मज़ो आहे न भाउ उहा आहे हिकिड़ी ॿी शइ आहे। सॼी दुनिया में सिंधी माण्हू पंहिंजी तहज़ीब सां कनेक्ट थिया ऐं माण्हुनि ॿुधो त भई मुंहिंजी मदर टंग में, मुंहिंजी ॿोली में, मुंहिंजी माउ ॿोलीअ में गानो पियो थो हले,
कलाम पियो थो हले, शाह जे रिसाले जी जेका उहे त सभिनी माण्हू जेकी अदीब माण्हू हुया उन्हनि खे ख़बर हुई त शाह साहब, पर KTN अचण खां पोइ शाह जो रिसालो माना मल्टीप्लाई थियो, उन जी पहुच वधी, ख़बर जी पहुच वधी, सहाफ़त जी पहुच वधी, माण्हुनि जे मसइलनि जी पहुच वधी। ऐं इहो जेका वाधारो आहे इहो वाधारो सिंध जी समाजी तरक़ी जो बाइस बणियो आहे। उन में ॿियनि जो बि किरदारु आहे, जीअं असां पहिरीं चयो त ॿिया जेकी सिंधी इदारा आहिनि, ॿिया जेके सिंधी अख़बार आहिनि, ॿिया जेके सिंधी चैनल आहिनि, शुरूआति हितां थी। ऐं वॾी अहम ॻाल्हि आहे त KTN पंहिंजे पोरियतनि खे अकेलो न आहे छॾियो। बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि आहे। उहा ई असीं ॻाल्हि कयूं त हिन सफ़र में जेके असांजा साथी विछड़ी विया उन्हनि जा केसिस, उन्हनि जूं जेके बि शयूं आहिनि असां परस्यू करणु बंदि न कयूं आहिनि। हिकु तमामु तव्हां टई साफ़ी वेठा आहियो, हिकु ॿियो बि आम सुवाल तव्हां खां करणु चाहींदसि त जीअं असीं शहीदनि जी ॻाल्हि कयूं था, हिकु सहाफ़ी आम माण्हूअ जो आवाज़ु बणिजे थो, मज़लूमनि जो आवाज़ु बणिजे थो, जेका उहा ख़बर उन सां ज़ुल्म ज़्यादती थिए थो, उहो उन सहाफ़ी जे ज़रिए उहा शइ जेको आहे स्क्रीन ते अचे पई। जॾहिं उन सहाफ़ी खे सरेआम क़तलु कयो वञे पियो, छा बि रीज़न्स हुजनि था, जॾहिं उनखे इंसाफ़ ॾियारण जी ॻाल्हि अचे थी, जब उसको इंसाफ़ दिलाने की बात आती है, पोइ उनखे उन जे सॼे केस खे टोड़े मरोड़े ज़ाती दुश्मननि जा रंग ॾियण ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा रंग ॾिना वञनि था। इहे इन शइ जी जेको आहे इंटेंसिटी ते थोरी तव्हां नज़र विझो त आख़िर ईअं छो? हिकु जॾहिं तव्हां सां मुसीबत जे वक़्त में गॾु बीहे थो, जॾहिं उहो हलियो वञे थो, तव्हां उनखे मुख़्तलिफ़ रंग ॾेई करे उनजो खून ई लोड़े छॾियो पिया। त सर शोएब खां स्टार्ट करें, वठो पोइ तव्हांजी तरफ़ अचां थी। सर उम्मीद है आपने समझा होगा मेरा सवाल। जी देखिए, इसमें बात ये आ रही है कि जो हम जब ये मीडिया बनता है, अखबार हो या TV चैनल हो, तो इसका काम ही ये होता है कि जो माशरे की जो आप कह लें कि ख़राबियाँ हैं उनको जो है उजागर किया जाए। इसलिए नहीं उजागर किया जाए कि उससे कोई इंतशार फैले, बल्कि इसलिए अरबाब इक़्तिदार तक पहुंचाया जाए ताकि उसमें बेहतरी आ जाए, ताकि वहाँ पे तरक्की हो। अगर कहीं तरक्की नहीं हो रही, मिसाल के तौर पे थर में अगर कोई बीमारी फैल रही है, अगर वहाँ पे कोई मसाइल हैं, तो अगर हम उनको उजागर नहीं करेंगे तो कैसे सही होंगे। लाज़मी बात है कि हुकूमती मशीनरी इतनी फ़ाल नहीं होती है कि हर जगह पहुँचे। तो इस तरह KTN ने, जिस तरह आप कह लें कि ख़ास तौर पे सिंध में जिस तरह मुख्तलिफ़ जगहों पे और बहुत ही नीचे जाके जो है वो लोगों के मसाइल को, ख़ास तौर पर सेहत के हवाले से, कारोकारी के हवाले से, लॉ एंड ऑर्डर के हवाले से जो भी मामलात को उजागर किया, तो उसमें ये जो बात आ रही है कि जो 6 जो हमारे साथी शहीद हुए हैं, इसके अलावा भी और भी जो हमारे मीडिया के जो लोग शहीद हुए हैं, तो मैं अभी यही सवाल, अभी जो खानज़ादा साहब गुफ्तगू कर रहे थे, क्या ये इनको किसी बैरूनी आप कह लें कि मुल्क दुश्मनों ने इनको शहीद किया या कोई और लोगों ने शहीद किया? इनको मेरे ख्याल में अगर यहाँ शहीद हुए या इन्होंने अपनी जानों की कुर्बानी दी, तो यकीनन मेरे ख्याल में शायद सच बोलने पे और आईना दिखाने पे जो है ना इनको जो है रास्ते से हटाया गया। और मेरे ख्याल में अगर तनकीद हम बर्दाश्त नहीं करते, अगर हम ये समझते हैं कि अगर हमारी जो है वो खामियों को सामने लाके उसकी इस्लाह करने की हमारे अंदर सलाहियत मौजूद नहीं है, तो फिर वही हशर होता है जो इनके साथ हुआ है। तो मेरे ख्याल में ये भी हमें देखना चाहिए कि वो अमल क्या है, वो हम किस माशरे में हम रह रहे हैं और अदम बर्दाश्त की हद कहाँ तक पहुँच गई है कि जहाँ पे अगर एक साफ़ी ये बताता है कि यहाँ पे जो परिंदे हैं जिन पे शिकार पे पाबंदी है, उनका जो है वो गैर कानूनी शिकार हो रहा है, तो उसके नतीजे में जो है उसको जो है अगवा किया जाता है और बाद में शहीद कर दिया जाता है। इस तरह के और बहुत सारे अवामिल हैं। तो ये साफ़ी जो हमारे हैं, ये जो मीडिया वर्कर्स हैं, क्या ये मुल्क दुश्मनी कर रहे हैं या कोई मुल्क की राज अफशा कर रहे हैं कि जिसकी सज़ा दी जा रही है? मेरे ख्याल में ऐसा नहीं है, बल्कि ये अपने जिस मकसद के लिए इन्होंने ये प्रोफेशन इख्तियार किया है, जिस मकसद और जिस लगन के लिए जो है ये इस इदारे से वाबस्ता हैं, और जो मुलाजमत की इनके जो तकाज़े हैं, यकीनन वो यही है कि ख़राबियों को दूर करना है और इस्लाह करनी है और अच्छा पैगाम जो है पहुँचाना है। अगर ये चीज़ जो है हमारे पास, हमारे माशरे में अगर इसकी बर्दाश्त की कमी हो जाए और हम इन चीज़ों को बर्दाश्त नहीं, बल्कि इसको हम अपनी तज़ीक समझें, इसको हम अपनी दुश्मनी समझें, तो मेरे ख्याल में ये एक अलमिया है जो हम जिस माशरे से जो है गुजर रहे हैं। आपने सही राइटली पॉइंट आउट किया इन चीज़ों को। इहो ई साॻियो ई सवाल इम्तियाज़ साहब तव्हां खां बि करणु चाहींदसि त टोड़े मरोड़े करे मुख़्तलिफ़ रंग आख़िर छो ॾिना वञनि था जॾहिं को साफ़ी शहीद थिए थो? चलो इन ॻाल्हि खे बि असां मञूं था, ठीकु आहे, तोड़ियो मरोड़ियो कुझु बि कयो, पर को कातिल ते आहे न, जवाबदार ते को आहे न। चलो पहाड़े जहिड़ा हुया, ट्राइबल जहिड़ा हुया, को ज़ाती जहिड़ो हुयो, ठीकु आहे, पर जवाबदार ते आहे न हुनमें, जवाबदार के ते आणियो, हथ कयो। बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हि इहा त भला माना जेतिरो कंट्रोवर्शियल करे सघो था कयो, असांखे को इतराज़ न आहे कम आहे जो, पर जवाबदार जेको आहे हुनखे त हथु कयो, हथु करण खां पोइ सज़ा ॾियारियो।
सज़ा सां अजय लालवाणी जो छा थियो, ज़ाहिर त ही छा शइ ॾींदा आहिनि, पर उन पासे ईअं ई थियो, सभु मामला साम्हूं आया त बाबा इहे थियो। काफ़ी ॻाल्हियूं थी सघनि थियूं, जीअं शुएब खान साहब चयो त को मुल्क दुश्मन माना को ॿिए मुल्क जो 12 माण्हू अची करे थोरी मारियो आहे, अंदरि जा आहिनि, पंहिंजा आहिनि, सभु आहिनि। या पर मां सम्झां थो जीअं अॼु KTN अवां सभु कयो आहे, बिल्कुलु असां साफ़ी कम्यूनिटी तरफ़ां थोराइतो आहियां हिननि पंहिंजो KTN न्यूज़ जी इंतिज़ामिया जा, त इहे शहीदनि जे नाले सां कयो आहे, त हिन जो मतिलबु आहे त मामला जहिड़ा रहंदा, न रुगो KTN जे हवाले सां बल्कि ॿिया असांजा जेका साफ़ी शहीद आहिनि उन्हनि जे हवाले सां। माना हिकिड़ो रस्तो अवां मज़ीद खोलियो आहे त बाबा असां उन्हनि खे कीअं यादि रखिजे। माण्हू जॾहिं यादि रखंदो आहे, यादि रखण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हू उन सां जेको कुझु थियो आहे उहो असांखे सभु यादि आहे, सभु कुझु असां कंदासीं। काफ़ी जांच बि थियूं आहिनि, ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, ऑफ द रिकॉर्ड बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, सरकारी कामरनि सां बि, ऑफिसरनि सां बि, सभिनी सां, हर कंहिंजी पंहिंजी राह हूंदी आहे। त पर कॾहिं कॾहिं इहा ॻाल्हि ईंदी आहे त पॉलिटिकली प्रेशर जी बि ॻाल्हि ईंदी आहे, त उन में थोरो अफ़सोस थींदो आहे त माण्हू खे घटि में घटि ई करणु घुरिजे, ख़ासि असां पॉलिटिकल असां हिते जेका बि पर्सनालिटीज़ आहिनि त हुननि खे घटि में घटि खून वारे मामले ते, रथ वारे मामले ते ईअं न करणु घुरिजे। मां जवाबदार खे आहिनि ॾियो, भाई अव्हां जो नालो जेकॾहिं आहे बि त हुन में बि सफ़ाई ॾियो, भले त भाई इहा आहे न ते इहा ससपूस हलंदी आहे, पाण में हलंदी रहंदी आहे, त माण्हू पोइ भित जे पोयां बि ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त भाई हीउ फलाणो बोतार आहे, फलाणो असाइतो माण्हू आहे, हीउ करे पियो, हीउ विच में अचे थो, उहो जांच न थियण ॾिए थो। अर्ज़ु इहा आहे त सिर्फ़ु इहे 6 शहीद न आहिनि, इहे त 6 त KTN जा आहिनि। अजय लालवाणी जो तव्हां नालो वरितो, उन खां पहिरीं उहो जेको ॿियो शान ॾहर हुयो लाड़काणे में, ठीकु आहे, ज़ुबैर अहमद मुजाहिद हुयो, मज़ाहिर साहब हुयो, सूफ़ी मोहम्मद ख़ान हुयो, इलाही माण्हू आहिनि, कराची में वली ख़ान बाबर हुयो, उन खां पहिरीं तकबीर जो एडिटर सलाउद्दीन हुयो। अर्ज़ु इहा आहे त पाकिस्तान हिन वक़्तु सहाफ़त ऐं सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक तरीन ममालिक मंझां हिकिड़ो आहे, और सिंध हुन में पहिरें नंबर ते आहे। ऐं हुन में सिंध में बि माण्हू क़तल थिया आहिनि, KP में बि माण्हू क़तल थिया आहिनि, वग़ैरह वग़ैरह। ऐं इहो चाहियां थो त जेकी भवतार आहिनि उन्हनि जो आइनो ॾेखारणु इहो ॾोह न आहे, जेकी धाड़ियल आहिनि उहे कंहिंसां फुरमार कंदा आहिनि, असांजे ई माना ग़रीब पोरेत खां फुरमार कंदा आहिनि, हारी खां फुरमार कंदा आहिनि न। जेकी कामोरा आहिनि उहे कहिड़े खज़ाने माना लुटमार कंदा आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी छा कयो, कंहिंजा पैसा खणी भॼी वियो, असांजा पैसा खणी भॼी वियो न भाई। ठीक सर, आइनो ॾेखारण जो मतिलबु चेहरे ते जेको तव्हांजे फेस ते जेका किन लॻियल आहे उन कालक खे तव्हां साफ़ करियो, आइने तोड़नि सां तव्हांजो चेहरो उजियारो कोन्हे। बिल्कुलु सही पिया चओ। असां सां कुझु ॿियो महिमान बि जेको आहे टेलीफोन लाइन ते गॾु मौजूदु आहिनि। काशिफ निज़ामाणी साहब जेके मुस्लिम लीग फंक्शनल्स सां तालुक़ु रखनि था, सीनियर अॻवान आहिनि। काशिफ साहब अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। अॼु जीअं तव्हांखे ख़बर आहे त KTN न्यूज़ जी 16वीं सालगिरह आहे। अॼु असीं ही सालगिरह एनिवर्सरी उन्हनि तमामु शहीद सहाफ़ियुनि जे नाम कई आहे जेकी असां खां हिन सफ़र में जेको आहे विछड़ी विया, जेके सरेआम जेको आहे क़तल कयो वियो। अव्हां अॼोके अहम ॾींहं ते छा चवंदा, ऐं ख़ासि करे उन्हनि शहीद सहाफ़ियुनि जा जेके KTN न्यूज़ खां जे लाइ कमु कनि पिया, मज़लूमनि जो आवाज़ु बणिजनि पिया, मिसकीननि जो आवाज़ु बणिजनि पिया, अॼु उहे असांजे विच में न रहिया आहिनि। जी महिरबानी। KTN सत के सालगिरह की मुबारकबाद ॾियां थो। ख़ैर मुबारक। KTN पंहिंजो किरदारु अदा कयो आहे सिंध में, सिंध जे मसइलनि ते। उन सां गॾोगॾु सिंध में जेके बि सहाफ़ियुनि जा क़तल थिया आहिनि, इक़लाम थियो आहे, उन में वॾो हिसो किरदारु जेको KTN जे ऐं काविश जे दोस्तनि जो ऐं सहाफ़ियुनि जो रहे। ही सहाफ़ियुनि जो मसइलो जे सिंध जे सहाफ़ी ॾिठो वञे त उन ते कंहिं क़िस्म जो को नेशनल लेवल ते तव्हां ॾिसो को रद्दअमल कोन थो अचे। असांखे रुगो रीजनल हिकिड़ी चैनल या रीजनल हू करे असांखे इग्नोर कनि था सिंध खे, ऐं सिंधी चैनल सिंधी सहाफ़ियुनि खे।
तव्हांजे साम्हूं आहे शहीद जान मोहम्मद उमर जो जेको क़तल थियो, शहर जे विच में क़तल थियो, अॼु ताईं कंहिं क़िस्म जी जेके वारिस चवनि था भई उन्हनि खे गिरफ़्तार कयो, को गिरफ़्तारी कोन थी आहे। ऐं नेशनल जेके पंहिंजे पाण खे सो कॉल्ड नेशनल चैनल पंहिंजे पाण खे चवनि था, उन्हनि केतिरो हिसो विधो आहे हिनमें, उन्हनि केतिरी पोइवारी कई आहे, केतिरी बालकी कई आहे। साफ़ इंसाफ़ बि आहे, इहो थोरी आहे सिंधी चैनल जो साफ़ ई जेको आहे उहो 3 दर्जे जो साफ़ ई आहे, ऐं उर्दू ऐं इंग्लिश जा साफ़ ई जर्नलिस्ट जेके आहिनि उहे 1 दर्जे जा साफ़ ई आहिनि। मुंहिंजी शिकायत घणी त इहा ई आहे, ऐं उहा शिकायत कंदुसि हुई त भई जेके बि नुक़सानु थिए थो उहो ओवरऑल साफ़ इन जो थिए थो, उन्हनि साफ़ इन खे टारगेट करे मारियो वञे थो जेके सिंध जे अवाम ऐं सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कनि था, ऐं जेके नाम्यारा सहाफ़ी जेके बि चूंडे शहीद कया विया उहे नाम्यारा सहाफ़ी आहिनि। बिल्कुलु शहीद जान मोहम्मद उमर तव्हांजे साम्हूं आहे, हू धाड़ेलनि सां वञी उतां इंटरव्यू करे आयो, पर शहर जे विच में पाण गोलियुनि जो खाज बणिजी वियो। बिल्कुलु हाणे कंहिंखे तव्हां ॾियो सही, इहो ई असीं सवाल बि जेको आहे उथारियूं पिया त आख़िर ईअं छो उन्हनि जो खून जेको आहे छो लोड़ियो वञे पियो, ऐं इन ई समूरे शइ में जेको आहे रियासत ते बि खोड़ सारा सवाल उथनि पिया त आख़िर छो साफ़िन जे खून सां इंसाफ़ न पियो कयो वञे, रियासत ते तमामु घणा सवाल उथनि पिया, उन्हनि जो किरदारु तव्हां कीअं ॾिसो पिया, उहे अहिड़नि मामलनि खे केतिरो जेको आहे परस्यू कनि पिया। ऐं हिन शहीद जान मोहम्मद उमर जो केस जेको आहे असां सभिनी जे अॻियां आहे, न सिर्फ़ु इहो पर हिन खां अॻु में बि हिकु वॾी डिघी लिस्ट आहे जेके KTN न्यूज़ जा शहीद सहाफ़ी आहिनि। ॾिसो रियासत जी ज़िमेदारी आहे, सहाफ़नि खे जेकॾहिं 4th पिलर चवनि था त पोइ उन्हनि सहाफ़िन जे खे सिर्फ़ु 4th पिलर जे हवाले सां न हिकिड़ो मफ़रूज़ जे हवाले सां न कजे, वॾे में वॾी ज़िमेदारी रियासत जी आहे, वॾे में वॾी ज़िमेदारी हुकुमराननि जी आहे, वॾी जेके हुकूमत में आहिनि या कुझु वक़्तु पहिरियां हुकूमत में हुआ उन्हनि जे वक़्त में बि छा थियो, 15 साल पूरो रहिया, पर अॼु ताईं कंहिं बि सहाफ़ी जे या को असांखे को खरते निकिरंदे असां कोन ॾिठो। पर सर तव्हां सॉरी मां इंटरफेयर कयां पई, हिकु असां सां सीनियर सहाफ़ी बि स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि, AH ख़ानज़ादा साहब, शुएब ख़ान साहब, इम्तियाज़ फरहान साहब, त ही असीं वेही करे ॻाल्हि त कयूं पिया, उन्हनि शहीदनि खे डिस्कस बि कयूं पिया त तमामु घणो ज़ुल्म थियो, उहे जेके मज़लूम जी जो आवाज़ बणिजंदा हुया, पर सॉल्यूशन आख़िर छा आहे, त छा इहो सिलसिलो रुकजंदो या इहो डिघे अरसे ताईं जारी रहंदो, इन तरफ़ आख़िर केरु ॻाल्हाईंदो, ऐं छा को इन शइ जो सोल्यूशन निकिरंदो बि सही, को सहाफ़ी पंहिंजो पाण खे महसूस कंदो बि सही, या न ही सिलसिलो हलंदो रहंदो? इहो असांजे समाज खे असांजी सोसाइटी खे ॿाहिरि निकिरणो पवंदो। सर उहे त एहतजाज करे करे थकिजी पिया आहिनि, छा कनि आख़िर समाज बि छा करे? जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त इहा पॉइंट असां स्टूडियोज़ में वेठल जेके असांजा सीनियर सहाफ़ी आहिनि उन्हनि ॾे खणी वञूं, ऐं पोइ तव्हां उन ते पंहिंजो कॉमेंट जेको आहे ज़रूरु ऐड कजो या शामिलु कजो। इम्तियाज़ साहब छा चवंदा तव्हां? सर जूं तव्हां समूरियूं ॻाल्हियूं ॿुधो पिया, हू बि ज़िमेदार करार ॾियनि था, मुख़्तलिफ़ जेको आहे रियासत थी वञे या उन ते सवाल उथारण जी बि हिमायत कनि था, पर सॉल्यूशन आख़िर छा निकिरंदो? सॉल्यूशन इहो ई आहे त हिन ते कंटिन्यूअसली असां ॻाल्हायूं ऐं बाक़ी हिन मामले खे उथारियूं, कामोरनि साम्हूं, रियासत साम्हूं, जेका बि ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जे साम्हूं। बड़ी अॻ में जीअं शुएब ख़ान साहब जी बि ऐं मां बि हुयुसि, असांजी ख़ानज़ादा ऐं असीं ब्यूरो चीफ साहिबान जी मुलाक़ात हुई, IG साहब सां, राजा साहब सां बि ॻाल्हि थी हिन मामले ते, न रुगो जान मोहम्मद मेर वारे मामले ते बल्कि ॿियनि मामले ते बि और ईंदड़ जे हवाले सां बि। उन ज़ाहिर जेको उनजे वस में हुयो उहा ऑफ द रिकॉर्ड बि ॻाल्हि कईसीं ऐं ऑन द रिकॉर्ड बि हुन ॿुधायो काफ़ी सारी ॻाल्हियूं सभु साम्हूं आहिनि। त ज़ाहिर आहे त हीअ प्रोसेस आहे, छो जो फोकल जेका कम्यूनिटी में हूंदा आहिनि न, रुगो जर्नलिस्ट कम्यूनिटी न, कंहिं बि कम्यूनिटी में जेको फोकल हूंदा आहिनि हुननि ख़िलाफ़ु समाज माना अहिड़े क़िस्म जा जेका ॿ नंबरी हूंदा आहिनि न, उहे हुननि ख़िलाफ़ु हूंदा आहिनि। रुगो साफ़ी कम्यूनिटी में न, कंहिं बि मामले में ॾिसिजे, कहिड़े बि डिपार्टमेंट में ॾिसो, त इहा अवां जे लाइ, असांजे लाइ, असां सभु वेठा आहियूं, उन्हनि जे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असां अहिड़ी कम्यूनिटी सां लाॻापत रखूं ते जेका फोकल आहे, जेका मिरर ऑफ द सोसाइटी आहे, जेको ॾेखारे थी नथी ॾिजे। ठीकु आहे, असांजा बि घर भाती आहिनि, कॾहिं कॾहिं हूंदो आहे असां को माना थोरो ईअं ई डिप्लोमेटिकली असां करे वठंदा आहियूं, पर ॻाल्हि असांजी इहा ई आहे, असां
पंहिंजी अंदरि जी जेका मुल्क जे अंदरि जी सरहदूं आहिनि असां हुन जा मुहाफ़िज़ आहियूं। असां पाकिस्तान या कंहिं बि जंहिं बि माशरे में रहूं था हुन जे नज़रियाती सरहदूं जेका आहे न उन जा असां आहियूं। पॉइंट अची वियो थोड़ो क्विकली असां जी जी बिल्कुल टाइम तमाम घटा है। शिव साहब आप भी इस पे अगर कमेंट कर लें। देखिए इसमें जब तक आप कानून के मुताबिक कार्रवाई नहीं करेंगे ना, ठीक है, होता क्या है कि जब ये कोई इस तरह का सिर्फ साफियों में नहीं ओवरऑल भी आप देखें जो माशरे में कि जो बाअसर अफराद होते हैं उनके बच्चे जो है वो आप कह लें शौकिया भी जो है अक्सर कुछ वारदातें कर देते हैं, कुछ हादसा हो जाते हैं, उसके बाद पैसे की बुनियाद पर जो है उनका राज़ीनामा हो जाता है और उनके नतीजे में जो मजलूम है उसको जो है वो दबाव में लेकर जो है उसका जो है केस जो है वापस लिया जाता है। इस तरह इस मामले में भी आपने देखा है बहुत सारे ऐसे वाक़यात भी सामने आए हैं कि जब कत्ल के बाद जो है हुकूमत की तरफ से और कानून की तरफ से उनको सज़ा देने के बजाय जो है रियासती इदारे उनके जो है मामला तय करने में लग जाते हैं। उनके चूँकि वो गरीब लोग होते हैं उनके साथ बैठ के उनको डरा धमका कर उनको पैसे की लालच देकर कि भाई ये पैसे ले लो, ये भी गनीमत है, वरना अगर आप कानून के उसमें जाओगे और अदालतों के चक्कर खाओगे तो तुम्हारे लिए और मसला हो जाएगा। तो कानून की कमज़ोरी से जो है ये वाक़यात जो है और ज़्यादा जो है रहनुमा होते हैं। कानून अगर हरकत में आएगा तो ये काम जो है ना ये रुकेंगे ये मामला। ये काशिफ निज़ामानी ज़ाहिर यार आहे, असांजो फ़क़ीर यार आहे, ऐं हिन जो पीर साहब पीर शफ़क़तुल्लाह शाह राजदी शहीद आज़ादी या मौत, वतन या कफ़न कंहिं चयो अंग्रेज़नि साम्हूं उथी बि शहीद शफ़क़तुल्लाह राजदी साईं चयो न, ते हर माशरे में हर कम्युनिटी में अहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जी सज़ा इहा ई हूंदी आहे, जज़ा आहे उहा, असांजी सज़ा न आहे। असांजी संगत खे जेके शहीद कयो उहो जज़ा आहे, असां अॼु बि जहिड़ा आहियूं। बिल्कुल शहीद तो जिंदा है जी। कानून के मुताबिक कानून जे मूजिब फ़ैसिलो थिए। हाकिम वक़्त आउं सम्झां थो त हे निगरान हुकूमत आहिनि जेको पॉलिटिकल मक़ासिद न आहिनि। इहे हिननि शहीदनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कनि, ॻोल्हे ॻोल्हे गिरफ़्तार कनि, चूंडे चूंडे गिरफ़्तार कनि। शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि खे ई उन खां सवाइ जेके बि शहीद आहिनि हिननि जा जेकी लालवानी जीअं चयो अमीर बख्श बिरोही जा कातिल आहिनि, शाहिद सूमरे जा कातिल आहिनि, अज़ीज़ मेमण जा कातिल आहिनि, औरंगज़ेब जा कातिल आहिनि, सांगी जा कातिल आहिनि, ऐं उन खां अलावा जान मोहम्मद जा माना जेके बि आहिनि अजय लालवानी जा कातिल आहिनि, शान डहर जा कातिल आहिनि, उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे चूंडे चूंडे गिरफ़्तार कनि, अदालत में पेश कनि, सज़ाऊं ॾियारनि। कानून सभिनी लाइ बराबरि हुजे। जीअं शोएब चयो त हिकिड़े वॾे माण्हू जो हिकिड़े भवतार जो पुटु शौक़ में क़त्ल थो करे, पैसनि जी बुनियाद ते डील कसास और दियत जो कानून नाफ़िज़ ई कोन थो थिए उते, पर डील करे उहे ॿाहिरि था वञनि। कानून जेसीं ताईं सभिनी लाइ बराबरि न हूंदो तेसीं ताईं इहो कमु हलंदो रहंदो। ऐं असां वॾे वाक़ा चवंदा आहियूं, शाम गम ज़ुल्म ते शब सुबह आलम बोलते हैं, जब कोई और नहीं बोलता हम बोलते हैं, बोल जब बंद थे सबके तो हम ही बोलते थे, बोलता कोई नहीं आज भी हम बोलते हैं। ज़बरदस्त जी। काशिफ साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि, साॻियो सुवाल हुनजो जवाबु ॾियणु चाहियो। हिन वक़्तु बि असीं ॾिसूं पिया त कचे में ऑपरेशन हले पियो, पर मुख्य जवाबदार असीं चऊं जिन खे जीअं सर ख़ानज़ादा साहब चवनि था त जीअं शहीदनि जी ॻाल्हि करे वठूं त उन्हनि जे कातिलनि खे चूंडे चूंडे ॻोल्हे ॻोल्हे जेको आहे बाक़ाइदा उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वञे, साम्हूं बि आंदो वञे। त इन हवाले सां बि का ख़ासि डेवलपमेंट असांखे नज़र कोन आई आहे। प्लीज़ इन ते कॉमेंट करे वठिजो ऐं कंक्लूडिंग रिमार्क्स में हिन में ऐड करे वठिजो। ताजुब जी ॻाल्हि आहे हेतिरी टेक्नोलॉजी एडवांस थी वई आहे, टेररिस्टनि खे जेकॾहिं टारगेट कयो वञे थो हुते हिकिड़ी नंढड़ी उन्हनि खे मिले थी, मेन उन मिज़ाइल उन टारगेट ते किरे थो। पर हीअ धाड़ेलनि जेका असांजे सिंध सां कई आहे, हीअ सिंध जी तरक़ी में वॾी रुकावट। मां असांजी इंटरनेशनल हवाले सां असां बदनाम थी विया आहियूं, मुल्की हवाले सां असां बदनाम थी विया आहियूं। हीअ परे कोन आहिनि, हिननि खे पुष्ट पनाही आहे। हिननि जी पुष्ट पनाही करण वारा मुंहिंजो तालुक सांगर सां आहे। मुंहिंजे सांगर में को धाड़ेल कोन्हे, हुते जंग आहे, बख्शी बेलो आहे, हुते को बि धाड़ेल कोन्हे। हुते इन करे धाड़ेल कोन्हे त हुते पुष्ट पनाही कान्हे, हुते धाड़ेलनि जी बालकी कान थी कई वञे, उन्हनि खे इस्तेमालु कोन कयो थो वञे। जिते बालकी कई थी वञे, जिते इस्तेमालु कयो थो वञे, जिते पंहिंजे मफ़ादनि जे लाइ उन्हनि खे रखियो पालियो थो वञे, पुलिस खे शेल्टर ॾियारियो थो वञे, हीअ हुते जो सॼो
इंटेलिजेंस एतिरी कमज़ोर आहे जो कंहिंखे का ख़बर कान्हे। इन्ही खे ख़तमु करण जे लाइ असांखे सेंसर थियणो पवंदो पंहिंजे पाण सां, पंहिंजी क़ौम सां, सिंध सां। जेसि ताईं असीं सेंसर न थींदासीं ही मसइला अञा वधंदा रहंदा। ही कॾहिं वधी था वञनि, कॾहिं इहे मसइला वरी घटिजी था वञनि। इहो त जहिड़ो स्क्रिप्टेड का शइ हूंदी आहे। नंढड़नि ॿारनि खे अगवा कनि था, पोड़नि खे अगवा कनि था। अफ़सोस अपर सिंध में मज़दूरनि खे, जेको लेबर क्लास, लेबर वीचारो पाणी वाराए थो, उनखे अगवा करे खणी था वञनि। हाणे इन जो छा इहो जो मक़सदु छा आहे? वॾे में वॾी दहशत गर्दी इन खे चए थो न, दहशत फैलाइण। इहो थोरी आहे दहशत गर्द जेके पहाड़नि ते आहिनि, हीअ बि त दहशत टेररिज़म इहे आहे। इन टेररिज़म ते केरु अचे कोन थो, इनखे को सीरियस वठे कोन थो। ख़ौफ़ आहे, राति जो को गाॾी में निकिरे कोन थो, इन पासे के रस्ते ते वञण जे लाइ तयारु कोन्हे। इन खां वधीक कहिड़ी दहशतगर्दी थींदी? बिल्कुलु, जिते तव्हां रहो था उते अमन अमान जी इहा सूरत हुजे त इहा वरी तशवीश ना ॻाल्हि आहे। महिरबानी काशिफ़ निज़ामणी साहिबु, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो अॼु की असांजे एॾी अहम ॾींहं ते। ऐं असां नाज़रीन KTN न्यूज़ ते ही अॼु सालगिरह जे हवाले सां जेकी ट्रांसमिशन आहे उहा जारी आहे। ऐं अॼु तव्हांखे ॿीहर आउं रिपीट कंदी हलां त KTN जी जेकी सालगिरह आहे उहा तमामु उन्हनि शहीद सहाफ़ियुनि जे नाले आहे जेके असां खां विछड़ी विया। ऐं वरी इहो चवंदसि तव्हां असां खां विछड़िया त आहियो पर विसरिया न आहियो। तव्हांजो कलम, तव्हांजो आवाज़ अॼु ॾींहं ताईं यादि आहे। जीअं इम्तियाज़ साहिबु चवनि था त अहिड़नि मौज़ुनि ते असां इन ख़ासि करे जेको शहीदनि वारो इशू आहे इन ते ॻाल्हाईंदा रहूं। ऐं उहा साॻी शइ असांखे जान मोहम्मद महर जे केस में बि नज़र आई त हिन वक़्त ताईं सहाफ़ी बिरादरी उनखे कंसिस्टेंटली परस्यू कंदी अचे पई। सो इजाज़त वठंदासीं ऐं KTN न्यूज़ ते ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी मौजूदु हुया, AH ख़ानज़ादा साहिबु, शोएब ख़ान साहिबु, इम्तियाज़ फरहान साहिबु। आप तीनों का बहुत शुक्रिया, तव्हां टिनी जी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। ऐं KTN न्यूज़ ते ख़ुसूसी ट्रांसमिशन सालगिरह जे हवाले सां जारी आहे।